जंगीशाही में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगीशाही जे ॻोठ सब्ज़ अली बिरोही जे रहवासी मुख़्तियार वलद अमीन बिरोही पंहिंजे पुट महमद मुस्लिम सां गॾु अवामी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कुझु अरसो अॻु असांजे ॻोठ मां आरओ प्लांट जी चोरी थी हुई, जंहिंजी इंक्वायरीअ लाइ ॻोठाणनि सां गॾिजी मूं पिणु दरख़्वास्त ॾिनी हुई। जंहिंखां पोइ चोरीअ में मुलविस जवाबदार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे धमकियूं ॾींदा रहिया। अॼु बि चोरनि जे मुख्य सरफराह मुनवर नवाज़ जे बशते फुरकान वलद उस्मान, फिदा हुसैन, फैज़ महमद ऐं आरओ प्लांट जी चोरी केस में अॻ में ई एफआईआर में नामज़द कोरट जे मफ़रूर मुलज़िम महमद रफ़ीक़ असांजे घर ते अची हमिलो करे मुंहिंजे पुट खे ज़ख़्मी करे छॾियो आहे ऐं वधीक मोतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। असां जंगीशाही थाने ते एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ को बि एक्शन नथी खणे। उन करे आउं एसएसपी खे गुज़ारिश थो करियां त महिरबानी करे हिन ॻाल्हि जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदारनि ते एफआईआर दाख़िल कयो वञे ऐं खेनि गिरफ़्तार कयो वञे। आरओ प्लांट जे सिलसिले में असांजो हलंदड़ जेको आहे केस आहे उन जे करे असांखे सभई धमकियूं मुंहिंजे घर ते हमिलो कयो, मुंहिंजे पुट खे ज़ख़्मी कयो अथनि। केरु ज़ख़्मी कयो आहे? इहो ओस्मान जो पुटु आहे। नालो छा आहे? फुरकान जी। अच्छा। ऐं उनजो चाचो आहे रफ़ीक, जेको केस मां फ़रार थियल आहे ऐं अचे कोन थो। कहिड़े केस में फ़रार थियल आहे? इहे असांजे झगड़े जो केस जेको आरओ प्लांट जो हलंदड़ आहे, उन में इहो असांखे चवंदा रहंदा आहिनि त तव्हां हिन मां